बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द समिअल्लाहु क़ौलल्लज़ीना क़ालू इन्नल्लाहा फ़क़ीरुन व नहनु अग़निया। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीमुल अमीन। मुझे प्यारे दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, आस्ताना या दरबार या करम कुश शरीफ में कदम खणी अचण वारो अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे असांखे हिदायत नसीब फरमाए। चओ आमीन। ईमान सां आहे वशल ईमान सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमाए। कब्र में, हशर में, महशर में, जन्नत में शमीअ वारे साईं जी सुञाण पाड़ो शिफा नसीब फरमाए। मेरा दोस्तों, हर माह जी हर महीने में मुझे मुर्शिद जो बेड़ा को बचेला। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। अल्लाह जा एहसान है मुझे मुर्शिद जा सब आस्ताना माशाअल्लाह। अल्लाह ताला शादी आबाद करे मुझे मुर्शिद के बिरादरन के खुसूसन साईं किबला मुझे चाचा भाई बड़ा भाई साईं मिठा साईं सुभान अल्लाह। अल्लाह ताला सना जा दर्जा बुलंद फरमाए। आमीन। अल्हम्दुलिल्लाह हर महीने जो प्रोग्राम हलंदो आहे वो जारी सारी रखियो अचनि था। आमीन। दोस्तान मोहतरम, इन महीने की ॿ-टे ख़ासियतूं आहिनि, पर मां ॿिनि ख़ासियतुनि ते तव्हांखे थोरो ॿुधाईंदुसि, छो जो तकरीर में पोयां साईं कंदा धीरे तरीक़त क़िबला साईं सनंदा आया आहिनि। मां चंद ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदुसि जेके अॼु तव्हांखे सम्झाइणियूं। ध्यान पूरे कयो त मां तव्हांखे ॿुधायां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, पुत्र हे महीनो मुबारक आशिकन जे इमाम, सहाबन जे सरदार, नक्शबंद जे सरवान, मिठे मोहम्मद मुस्तफा जे यारे कार हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक सां मंसूब आहे। सुभान अल्लाह। हिन महीने में ॿी ख़ासियत इहा आहे जो हिन महीने जी जमात सानी 29 जे ॾींहुं मुंहिंजे मुर्शिदनि जी विरादत। सुभान अल्लाह। सो असां करमियुनि जे लाइ महीनो हुअं ई नूर न लॻो मरा जो ॿ रहे होना असांजे मुर्शिद अबू बकर सिद्दीक जो महीनो आहे, हिन असांजे पीर हादी रहबर जो महीनो। दोस्तान मोहतरम, जॾहिं अल्लाह ताला ते एहसान कंदो आहे उन्हनि खे अल्लाह जे प्यारनि जी सुञाण ॾींदो। समझो ताले न सुभान अल्लाह। मां सफ़ा सोलड़ी ॿोली में सम्झाइण जी कोशिश थो कयां। जॾहिं अल्लाह ताला कंहिंते राज़ी थींदो आहे उनखे अल्लाह वारनि जी कचहरी में पहुचाईंदो आहे। क़ुरान मजीद फुरक़ान हमीद में अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे, या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजी, मोटिया मुरब्ब ने हलिया, ओ मुतमइन नफ्स मुरे हलिया इला रब्बिक रादियतन मर्दिया, पंहिंजे रब खां राज़ी थी फदखुली फी इबादी वदखुली जन्नती, मुंहिंजनि प्यारनि सां अचे वेहो मां रब मिली वेंदो माए। रब जी रज़ा बि मिलंदी, रब जो करम बि मिलंदी, पर वेहो मुंहिंजनि सां। जंहिं मुंहिंजनि सां वेहंदे फदखुली जन्नती, तोखे जन्नत में उमाणे छॾी। समझो था? उन करे अल्लाह वारनि सां निस्बत ताल्लुक़ जो ॻंढापो ज़रूरी हूंदो आहे। जेकर इहो नातो जुड़ियल न हुजे त इंसान डगमगाइजी वेंदो आहे। तॾहिं तिरकण हूंदी आहे, मींहुं वसंदो आहे त तिरकण में हलणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, पर जे न बैसाखी मिली वञे, सहारो को मिली वञे
तो तिरकण में माण्हू हलियो वेंदो आहे। अल्लाह जा वली सहारो हूंदा आहिनि बाननि जा, इंसाननि जा सहारा बनबा आहिनि जेके बाननि खे वठी रब जे हुज़ूर पहुचाए छॾींदा। जिथे कई माण्हू हिकिड़ा ईंदा आहिनि ॾिसण में त ख़्वाजा खिज़र लॻंदा आहिनि, पर शैतान इंसान जो अज़ली दुश्मन, शैतान इंसान जो अज़ली दुश्मन आहे। इंसान के अहिड़ो त उनखे ज़हनी तौर ते ईमानी तौर ते कमज़ोर करण जी कोशिश कंदो आहे, जो हज़रत पीराने पीर दस्तगीर मुर्शिद मोहिउद्दीन अब्दुल कादिर जीलानी साईं दा फरमाइनि त मां चिल्लो काटियो, अल्लाह जी इबादत कई, इबादत कंदे 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 हिकिड़े ॾींहुं हीअं मुंहिंजे मथां ककर जो सायो थियो, आवाज़ आयो, ओ अब्दुल कादिर तुंहिंजे मथां असां राज़ी थी वियासीं, असां तोखां ख़ुशि थी वियासीं, हाणे असां तोखां जेके बि फ़राइज़ आहिनि सभु माफ़ करे छॾिया, तोखे छॾे ॾिनोसीं। हज़रत अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जिमल या गाल ॿुधी त फौरन फरमाइनि ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह कि फर्ज़ नमाज़ दा मदीने वाले साईं का कोन माफ़ थी, अबू बकर सिद्दीक़ का माफ़ कोन जी, उन्हनि का फ़राइज़ कोन छुटा ऐं मूं अब्दुल कादिर खे अल्लाह ताला माफ़ थो करे। समझियो त हे को शैतान जी चाल, जिला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, वो बादल जुड़ खत्म थियो, शैतान बचड़ी सूरत में निकिरी वियो। चवण लॻो अब्दुल कादिर तोखे तुंहिंजे इल्म बचाए छॾियो, सुभान अल्लाह, तुंहिंजे इल्म तोखे बचाए छॾियो, वरना त हिते तूं कई गोस तिरकाए छॾिया, कई कुतुब तिरकाए छॾिया। साईं फरमायो कमीना मुड़ी नथो, वरी नथो हमलो करी, मूंखे मुंहिंजे इल्म नाहे बचायो, मूंखे मुंहिंजे रब जे फज़ल बचायो। सुभान अल्लाह। पूरा वलियन जी निस्बत जेका हुंदी आ इंसान जी काया मटाए छॾींदी आ, जिंदगी के मटाए छॾींदी आ। तॾहिं त इकबाल रहमतुल्लाह अलैह फरमायो आ निगाहे वली में ये तासीर देखी बदल दे हजारों की तकदीर देखी। सुभान अल्लाह। वली जी नज़र खजंदी आ रब्बे कायनात उनजे नज़र में कमाल रखायो आ जो इंसान जूं तकदीरूं मटाए छॾींदा आहिनि। सुभान अल्लाह। समझो था? सुभान अल्लाह। जो मौजू पुछो मां उनखे सोले करण जी कोशिश में लॻो पिया त मां तव्हांखे ॻाल्हि अहिड़ी सम्झायां जो तव्हांजे हीअं में वेहिजी वञे। सुभान अल्लाह। छो जो अॼुकल्ह घणा अहिड़ा माण्हू पैदा थिया आहिनि जेके चवनि था वलियनि ॾे न वञो, बुज़ुर्गनि ॾे न वञो, अबू बकर जो शान छो था ॿुधायो, वलीअ जो शान छो था ॿुधायो, सुभान अल्लाह, वलीअ जा ॾिहाड़ा छो था मुक़रर कयो। क़ुरान मजीद अल्लाह तबारक व तआला का क़ुरान पढ़ी ॾिसो त तव्हांखे हैरत थी वई। अजीब माण्हू आहिनि, अजीब सोचो, हर कंहिंजी जेको तो थोरो पढ़ी अचे सम्झे थो त ख़्वाजा खिज़र जो वॾो बाप बस ॿ किताब पढ़ियो पोइ उन जो हक़ आहे त हर हिक जे मथां बस ॻाल्हाईंदो वञा। अल्लाह तोखे ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी आहे त तूं पंहिंजो पाण ते ॻाल्हाए, पंहिंजो पाण खे ॿुधा त तोमें हे नुक़्स आहे, पंहिंजो पाण खे सुधार, ॿियनि जे मथां का त कुहाड़ा खाइण लाइ पंहिंजे पाण खे तो सुधार। सुभान अल्लाह। पूरा ॾिसो न अल्लाह जा वली त वॾी ॻाल्हि आहे, अल्लाह जा प्यारा वॾी ॻाल्हि है। कुरान मजीद खोले पढ़ो, कुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला तो फरमाए त हज़रत मूसा कलीमुल्लाह के कौम वारनि जो साईं ॾाढी उन लॻी आहे। छा चयनि साईं ॾाढी उन लॻी आहे, साईं पाणी कोने बयाबान में हलंदे हलंदे साल थी विया मिलिया, वारो करो पाणीअ जो इंतज़ाम करे ॾे। साईं फरमायो पाणी क्या करो, साईं हथ मुंहिंजा मौला मौला हिन खे पाणी ॾे। रब्बे कायनात फरमाए पाणी ॾियण ते मां मुंहिंजी मर्ज़ी आहे ॾेई सघंदो, पर वलीअ जो शान मां कीअं ॾेखारियां?
रब खे ख़बर आहे त हिकिड़ा माण्हू हूंदा चवंदा त वलीअ जा ॾियारा कम मल्हायो, असहाब जा ॾियारा छो था मल्हायो, महबूब जे प्यार जा ॾियारा छो था मल्हायो। उन्हनि खे ॿुधायो पिए त तव्हां मुंहिंजे प्यार ॻाल्हाइण लाइ क़ुरान खे पढ़ो, ॾिसो मां वलीअ जो ज़िक्र कीअं थो कयो वञे। साईं पाणी करे साईं अल्लाह फरमायो ओ मूसा हे को सामो पत्थर थी न पत्थर साईं ने हुकुम मिलियो त ओ मूसा पंहिंजी लठ खणे ने पत्थर खे हण। सुभान अल्लाह। हज़रत मूसा जी लठ तां ॿुधी आहे न, असांजे मूसा उहा लठ छा हूंदी हुई जो ईअं हलंदो हो त चुप हूंदो, अकेलो हूंदो त लठ कचहरी कंदी। सुभान अल्लाह। गर्मी हूंदी त लठ मां वण थी वेंदो जेको छांव करे हिनखे छांव कंदो। वज़न हूंदो हुअसि त लठ जे मथां रखंदो, लठ हुन सां गॾु खणाईंदी हलंदी। जंहिंमहिल दुश्मन काफ़िर अची विया, जादूगर अची विया, रब फरमाए त लठ खे ईअं उछलाई त हुन जूं लोड़ियूं जेके नांग थियूं मूसा कलीमुल्लाह जी लठ असदहा नांग थी वई। एॾो हेबतनाक नांग थियो जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम वेठो न पियो वञे। रब फरमाए त घबरा न, वेठो वञ, हिनजे पुछ खां झलींदे त साईं लठ थी पवे। ये छड़ींदो त असदहा नांग थी वेंदो वञो। दुश्मन हूंदास तो वो लठ हिनजी चौकी वेंदी। रब कायनात फरमाए त इहा लठ खण ऐं इनखे पत्थर में हण। पर पत्थर हिकिड़ो सख़्त शइ हूंदी आहे, सख़्त चीज़ हूंदी आहे। हज़रत मूसा जो लठ खे हिन पत्थर ते हीअं जो हयो त उन मां 12 चश्मा पाणीअ जा वही पिया। सुभान अल्लाह। मां पंहिंजे तरफ़ां ॻाल्हि नथो कयां, क़ुरान मजीद सूरत बकर जी आयत आहे, सुबुह जो खोले पढ़जो। उन मां 12 चश्मा वही पिया। वइज़ इस्तिस्का मूसा हावी कीअं आयत है? वइज़ इस्तिस्का मूसा ले कौमी। हां सुभान अल्लाह। उन क़ौम वारे चयसि त साईं असांखे पाणी ॾे, हीअं जो लठो हणी त पाणीअ जा 12 चश्मा वही पिया। सुभान अल्लाह। सभिनी खे चई हाणे पाणी पियो, सभिनी खे चई पाणी पियो। हे वलीअ जी लठ जो कमाल। वली वॾी ॻाल्हि आहे, बुज़ुर्ग वॾी ॻाल्हि आहे, अल्लाह जो प्यारो वॾी ॻाल्हि आहे। उन जी लठ जे पत्थर ते लॻे त पत्थर खे पाणी बणे। पत्थर मां पाणी कढी छॾे, पाणी जा चश्मा वहाए छॾे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ जे लाइ कमीज़ मोकिली, ज़रबे कमीज़ी हाज़ा, पर मुंहिंजी कमीज़ खणी वञो, मुंहिंजे बाबे जी अखियुनि ते रखो। फरतद बसीरा जेकर रखंदोसि त उन जो अख जेका सफ़ेद थी वई आहे, सफ़ेदी ख़तम थी वेंदसि। कमीज़ रखणु हुयो, यूसुफ सोणे जी कमीज़ अखियुनि ते लॻणु हुयो, सफ़ेदी ख़तम थी वई। सुभान अल्लाह। इहो वलियन जो कमाल, इहो वलियन जो कमाल आहे। उन्हनि जी कपड़नि जो कमाल आहे। वरी जंहिं जॻह ते वली थो रहे, जंहिं जॻह ते अल्लाह जो प्यारो थो रहे, रब इन जॻह ते मुर्दनि खे हयात लॻी आहे। सुभान अल्लाह। जंहिं मूसा कलीमुल्लाह आयो न ख़िज़र अलैहिस्सलाम सां मिलण, ओ मरदल बहरैन वारी जॻह ते रब कायनात फरमाए त मच्छीअ खे कटे भुंजी तरे खणी वञ। जिथे भुॻल मच्छी, तरियल मच्छी या ज़िंदा थे समझी वञ त मुंहिंजो वली थो रहे। सुभान अल्लाह। वलियन जे आस्थाननि ते वञण बि सुन्नत इलाही, सुन्नत नबी जी सुन्नत आहे। ऐं वलियन जे तरफ़ां छा मिलंदो आहे जो रब तो फरमाए त मुर्दनि खे हयात मिली। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जॾहिं उन्हनि जे आस्थान जो कमाल इहो, उन्हनि जे कपड़नि जो कमाल इहो, उन्हनि जे हथ में लॻण वारी लठ जो कमाल इहो आहे त वलीअ जो कमाल छा हूंदो? सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। या न सम्झण जो सुभान अल्लाह। ईअं वेठा हो ॼण ट्रेड टप। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सियारो लॻो शुक्र के माथे बने नहीं कहीं उठान दे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल
रब कायनात जो नबी वा मूसा अल्लाह जो नबी वा हुकुम तो मिले त वञ मुझे खिज़र जी सोहबत में वे मुझे प्यारे जी सोहबत में वे जिन उन वट तो वञे त अल्लाह तबारक व तआला दुनिया वारन के बुधायो त कदे कदे मां रब नबीयन के पंहिंजे प्यारन वट मोकिलींदो हा त ख़बर पवे त दुनिया वारो मुंहिंजा प्यारा बि घटि न आहिनि मुंहिंजा प्यारा घटि न आहिनि जो उन्हनि जे आस्थाननि ते वञण जे लाइ नबीयन खे हुकुम कंदो आहे त नबीयो मुंहिंजे प्यारनि वटि वञो त तव्हांजी सुन्नत थिए दुनिया वारनि खे ख़बर पवे त वली के आम न आहिनि हूंदा को वली कंहिंजो वली हूंदो आहे को कंहिंजो दोस्त हूंदो आहे को कंहिंजो प्यारो हूंदो आहे पर जेको इंसान मूं रब जो प्यारो थी वेंदो आहे मां रब पढ़जी वेंदो आहे हथ पढ़जी वेंदो आहे जंहिंसां ॾिसंदो आहे ॻाल्हाईंदो आहे त उन जो कलाम मां रब जे तरफ़ां हूंदो आहे मुंहिंजी कुदरत हूंदी आहे सुभान अल्लाह हज़रत सैयदना व मुर्शिदना सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला महबूब जो पहिरियों यार वफ़ादार अल्लाह ताला सदन के एड़ो त नवाज़ियो जो महबूब मदीने वाले साईं ऐं नबीयन खां पोइ दुनिया सॼी दुनिया में जेतिरी मखलूक आहे उन्हनि सभिनी में जेकॾहिं को भले में भलो इंसान आहे त अबू बकर सिद्दीक़ सुभान अल्लाह अबू बकर सिद्दीक़ बादल अंबिया सभिनी खां भले में भलो इंसान आहे सुभान अल्लाह जेको चवे त अबू बकर सिद्दीक़ खां को ॿियो भलो आहे उनखे चओ त पुट तूं भुलियल नबीयन खां पोइ सभिनी खां भले में भलो इंसान केरु आहे ॻाल्हायो अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु सुनो अबू बकर सिद्दीक़ जंहिंजी सच्चाई खे रब क़ुरान में बयान कयो जंहिंजी ज़बान खे कूड़े थियण खां रब बचायो जॾहिं बि ॻाल्हायो सच ॻाल्हायो जंहिं जा शइ चई तस्दीक जी मोहर पे कायनात फरमाई हिकिड़े ॾींहुं सुनो सिद्दीक़ अकबर ईअं हलियो मदीने जी गली में हिकिड़ो यहूदियुनि जो आलिम हो तकरीर पियो करे मजलिस लगी पई यहूदी वेठा तकरीर कंदे कंदे हज़रत अबू बकर सिद्दीक़ आयो त उन्हनि खे चवण लॻो त मुखातब थिया ॻाल्हियूं थियूं आलिम सां अबू बकर सिद्दीक़ ॻाल्हायो त उन आलिम यहूदियुनि जो आलिम उनखे हज़रत अबू बकर चयो त ओ राहिब ओ आलिम तोखे ख़बर आहे मुंहिंजो नबी आहे साईं हक़ जो नबी तोखे ख़बर आहे तूं पंहिंजे किताबनि में तौरात इंजील ज़बूर में पढ़ियो आहे त मदीने वारो साईं आख़िरी वारो नबी आहे पोइ तूं मुंहिंजे महबूब जे मथां ईमान न आणी त हुन जवाब त न ॾिनो रहंदो चवण लॻो ओ अबू बकर तूं उन रब जी इबादत तो करी न तूं उन रब जी बंदगी तो करी न जेको रब तो चवे त मूंखे कर्ज़ ॾियो मूंखे माल ॾियो मूंखे कर्ज़ ॾियो तव्हांजो रब त कर्ज़ी आहे तव्हांजो रब त कर्ज़ी आहे तव्हां उन रब जी इबादत कयो हज़रत अबू बकर सिद्दीक़ सुभान अल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू शिद्दाउ अलल कुफ़ार जेके महबूब सां गॾु रहण वारा आहिनि काफ़िरनि ते ॾाढा सख़्त आहिनि ॾाढा सख़्त आहिनि पंहिंजे मौक़िफ़ ते पंहिंजी ॻाल्हि ते पंहिंजे नबीअ जी मोहबत में पंहिंजे नबीअ जी ॻाल्हियुनि में ॾाढा सख़्त आहिनि पंहिंजे यार जे साम्हूं केरु ॿियो बिहारे त हे अबू बकर सिद्दीक़ खां बर्दाश्त करे ॾींदो हज़रत अबू बकर सिद्दीक़ छा कयो चमाट वाहे हालांकि सभिनी मां नरम तबीयत असहाबन में सभिनी में नरम मिजाज वारो हज़रत अबू बकर सिद्दीक़ बिन जगह ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी सीरत जी किताब पढ़ो तो बिन जगह ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी कावड़ बुधाई वई ऐं बई अजीब जगह हिकड़ी इहा जे कंदे बुधाया वयो जिमल हुन चयो न त तांजो रब इहो आहे जेको कर्ज़ तो घुरंदो तांजो रब कर्ज़ घुरण वारो आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ थप्पड़ कमीना तू ईमान त न थाणी रहंदो तू मुझे रब जे खिलाफ तो ॻाल्हाए
ऐं उन महल सिर्फ अबू बकर सिद्दीक मुसलमान मां सब यहूदी बैठा हाणे सब यहूदी कहां कड़ी आया मुस्तफा सोने या रसूल अल्लाह तुझे यार तुझे दोस्त तुझे अबू बकर सिद्दीक तुझे रफीक असा के गालायो असा के मारियो असा के प्लान करे असा के फैसलो करे साईं फरमा अबू बकर छा गाला अर्ज करण लगो या रसूल अल्लाह इन तकरीर पे ते मूल के चयो त तू तौरा इंजील ज़बूर जो आलिमी तो के खबर आता आखिरी नबी मोहम्मद मुस्तफा उन्हें पर ईमान छो न तो आणी या रसूल अल्लाह को इन चयो त तहां जो रब वो आ जेको कर्ज घुरंदो आ वो मु थप्पड़ वाए कडी मां तो मुझे रब जे शान में तो गालाए उन रंगी तरह न मक्कार तरह लगे चवण लगो साईं अल्लाह जो कसम असा ये चयो ही कोने अबू बकर कूद कोने अल्लाह जो कसम कड़ी गई कुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला सूरत आले इमरान आयत नंबर 181 फरमाने लगो रब कायनात जवाब ॾिनो हाणे अबू बकर की इज्जत जो फैसलो ॿियो को उन मर शाहिदी ॾियण वारो हुयो कोन हज़रत अबू बकर जी शाहिदी रब आसमान पर ओ अबू बकर के कूड़ो चवण वारो ओ अबू बकर जे बारे में घट वध ॻाल्हाइण वारो मुझे महबूब जे दोस्त सोने सिद्दीक जे बारे में घट वध चवण वारो पंहिंजी ज़बान ते ताला ॾियो पंहिंजी ज़बान ते लगाम ॾियो ताकि आम माण्हू ला नथा ॻाल्हाए मुस्तफा जो दोस्त आ जंहिंजी सच्चाई आसमान का रब नाज़िल कंदो आ रब कायनात फरमायो लक़द समिअ अल्लाहु क़ौलल लज़ीना क़ालू इन्नल्लाह फ़क़ीरुन व नहनु अग़निया सुभान अल्लाह चवण सुभान अल्लाह बेशक अल्लाह उन जी ॻाल्हि ॿुधे थो जेके चवनि था त अल्लाह मुहताज आ अल्लाह घुरण वारो आ असां अमीर हूं जो असां रब खे कर्ज था ॾियूं हालांकि कुरान में जी आयत आ त तव्हां में जेको मिस्कीन आ वो कर्ज घुरण अचे तव्हां उनखे कर्ज हसन ॾियो इहो कर्ज के मुसलमान खे था ॾियो इहो ईअं न आहे जो ठॻो तव्हां ॾेई छॾियो बल्कि इहो ईअं आ जीअं तव्हां के मिस्कीन जी मदद जी कर्ज ॾेई इहो ॼण तव्हां रब जी राह में रब खे कर्ज ॾिनो इहो के आम खे न आहे ॾिनो के मिस्कीन खे कर्ज न आहे ॾिनो इहो रब खे कर्ज ॾिनो यहूदियुनि ने आयत जो ठठोल कई जिन महिल उन्हनि ठठोल कई आसमान का रब फरमायो जो सिद्दीक सच्चो सीने में रख प्यार जी हुयो साई असां गदकार अंदर वो आशिक सुनो सिद्दीक अकबर अज ताईं गद अमज़ार अंदर सुभान अल्लाह जे सार लदीब सवार जी सिक सीने में रख प्यार जी सच्चो चवे उनके केर तो पूरो करे सके ये ना दौर में कुछ वरी एड़ा माण्हू पैदा थिया जेके अबू बकर सिद्दीक जे शान में भंग कनि था उन जे लाइ बस एतिरो चवंदासीं त आसमान में जेको थुक उछलाईंदो वापसि बूत पासे थो लॻे अबू बकर कल्ब मुस्तफा सां गॾु अॼु बि सुणे हबीब जे भाकुरनि में क़यामत में साईं था फरमाइनि त क़यामत जो ॾींहुं थींदो जेमहिल सभु इंसान उथारिया वेंदा सभु माण्हू उथंदा उन महिल हिकिड़े पासे ईसा रूहुल्लाह हूंदो हिक पासे मां मुहम्मद हूंदुसि विच में उमर ऐं अबू बकर हूंदा क़यामत में अबू बकर उमर ईअं उथंदा पोइ के भाव सां
नबियन जे विच में उथंदो रब तो फरमाए त इहो जेको महबूब जो यार वा महबूब जो दोस्त वा इने जो रुतबो मु रब आला करे छॾियो आ सुभान अल्लाह पो इन जो शान इन जो रुतबो इहो छाजे करे ॾिनो मांस जो इन जो रुतबो इन करे मिलियो जो इन पंहिंजे महबूब सां दिलि लाथी ये दिल है ना सुभान अल्लाह इन दिल जासा खुदा बनाए छे घणन के ये दिल दे छड़िया इन दिल में जान गुरे इन दिल में माल गुरे इन में माल गुरे पी गुरे बच्चा गुरे दिल में घर घणा थी आबादी वधी वई इन दिल में आबादी वधी वई है को थोड़ो दुखी लोग रड़ियो पिया कंदा री साईं असा के हिय बि न थियो हिय बि न थियो हिय बि न मिलियो हो बि न मिलियो साईं वटि आयासीं साईं असरुल्लाह वटि आयासीं साईं दुआ बि घुराईसीं मिठड़े साईं दुआ बि घुरी पर असांखे कुझु कोन थियो पर हेॾे त ॾिस त केतिरी आबादी वधी वई आहे सुभान अल्लाह हिन दिल में हिकिड़े रब जी ज़ात रहे तो हिन में केतिरा पंहिंजा मस्कन ठाहे छॾिया केतिरा घर ठाहे छॾिया उन्हनि खे ड्राहे हिन दिल के मुस्तफा सुहिणे जे हवाले कर सुभान अल्लाह ओ ॾिस हीअ दिल जे मुस्तफा खे मिली रब्बे कायनात कीअं थो तुंहिंजो शान वधाए जंहिंजे दिल में मदीने वारे मीर जी मोहब्बत अची वई वेठो दुनिया जी कंहिं बि कुंड में हुजे मुस्तफा सोहणे जे सदके रब उन जो शान आला करे छॾींदो सुभान अल्लाह हज़रत सय्यदी अब्दुल अजीज दब्बाग रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो प्यारो वली आहे उन्हें चयो त मुंहिंजे मुर्शिद मूंखे हिकिड़े ॾींहुं वज़ीफ़ो ॾिनो त ओ अब्दुल अजीज दुआ घुरंदो वञ त ए मुंहिंजा मौला मूंखे सॼी ज़िंदगी मुंहिंजी हयाती मुझे मुस्तफा सां गॾाए छॾ इहो वज़ीफ़ो मूंखे मुंहिंजे मुर्शिद ॾिनो सॼी ज़िंदगी पढ़ंदो रहियुसि उन जो शान हे निकितो उन जो असर हे निकितो जो चवे थो त मुंहिंजी अख खां मुंहिंजो नबी कॾहिं गाइब नाहे थींदो हीअ माण्हू त आज़ चलाए असां क़ुरान जी आयत था पढ़ो मुंहिंजी हदीस ई चवंदा क़ुरान जी आयत था पढ़ो या चवंदा त हदीस था पढ़ो पढ़ंदा क़ुरान जी आयत आहे जेॾीमहिल उन जे साम्हूं पढ़ंदा कंहिं उस्ताद वटि बि न पढ़ियो जेॾीमहिल उन वटि हदीस पढ़ंदा चवंदो पुट हीअ तूं हदीस थो पढ़ी या सही हदीस आहे साईं तव्हांखे कीअं ख़बर पई चवण लॻो जेॾीमहिल तूं हदीस पढ़ी थो इन महिल इहे लफ़्ज़ मां मुस्तफा सुहिणे जे वात मां ॿुधी रहियो जेॾीमहिल तूं इहा हदीस थो पढ़ी या साॻी हदीस मां सुहिणे हबीब खां साम्हूं तूं पुछी थो वठां सुभान अल्लाह पुट तो अल्लाह जो शान आला कंदो आहे उन्हनि ते वञणु खपे उन्हनि वटि उन्हनि जी सोबत में वेहणु खपे जेकॾहिं सोबत में नथा वेही सघो पोइ घटि में घटि घटि न ॻाल्हायो ॿियो कुझु नथो पुॼे त घटि में ॻाल्हायो अल्लाह तबारक व तआला असांखे वली जी मोहब्बत नसीब फरमाए असां सभिनी खे सोने सदी के ख़बर वारी मोहब्बत नसीब फरमाए मुझे चवण आवाज़ ॿुधण रब पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह दिल ठरिया जो सुभान अल्लाह बिला ताके रहने सुभान अल्लाह फिर तरीक़त ताबे शरीयत सही हज़रत मोहम्मद हसनुल्लाह इलाही करमी अलमरूफ मिठड़ो साईं पंहिंजे किताब सां सामिन के मुस्तफ़ी करम फरमाया अस्सलाम
अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुझे प्यारा भाइयों, सभी दुरूद शरीफ प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही अजमईन। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदन यब्तगूना सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही अजमईन। चारों यार नबी दे सच्चे, ना कोई वर्गा, ना इस धरती पैदा कीता इन जान निसारा वर्गा। आज़म शान क्या पुछ दई सिद्दीक़ अकबर दा एक यार हज़ारा वर्गा। मुझे प्यारा भाइयों, अल्लाह ताला जल्ल शानो समा के हिदायत नसीब फरमाए। अल्लाह दी ज़ात शरई ईमान साराए वरी शरई ईमान सनदाए। अल्लाह जी कर दुआ है रब तो असांजी हाज़री पंज दरबार में कबूल ऐं मंज़ूर फरमाए। जेकी तव्हां क़ुर्ब जा कदम भरे इन मुझे मुर्शिदन करीम जे आस्थाने ते तव्हां सां आया आहियूं। अल्लाह तव्हां सां ही विख विख जो अजर अज़ीम तव्हां सां के नसीब फरमाए। अल्हम्दुलिल्लाह असांजे प्यारे साहिबज़ादे साईं मुझे बचड़े तमाम सुनो बयान बुधायो। अल्लाह वार जो शान बयान कयो। अल्लाह से असां तव्हां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इनाज जी तबीयत कुछ सही ना है। एक बगाल तव्हांजी खिदमत में अर्ज़ करे को दुआ ख़ैर घुरासीं। अल्लाह ताला इनाज के बयान करनी तव्हां सां के रब अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। बट भेरा चओ अल्लाह अल्लाह मिठे मुर्शिद करीम मिठे मोहम्मद करीम जे मथा पानी जान कुर्बान कई। उन गार में नाक के सुराख करे छया पानी दिस्तार लाहे उनके फाड़े जरा जरा उनमें जी बंद करे छयो। हिकड़ी सुराख हिकड़ो बची पियो कपड़ो खत्म थियो। साईं पानी खुड़ी उनके लई वर्द पे मुझा सोना हाने अचो। लजपाल नबी उन्हें हार में आया। सोने अबू बकर सिद्दीक़ जे कोडे ते आराम कयो। साजन के आराम अचियो। होरा नाक के खबर पई त ओ सोनो शहंशाह जे सिक में साले सिक सजो सोनो हबीब मुझे हिन हार में पहुंचियो। अजन जे दीदार जो वेलो अचियो। सुभान अल्लाह।
तुझे दीदार ले मदनी लग मिलो अलुआ अंदर लोरी तेरे हबे हाल कैस बेवस खसे दिल यार वे जोरी बारे पायो मेरे हवायो मचाए मचवे मिठड़ा ओ जान जान था थिन मुँह परे अंदर जिया खूरी हाय हाय हाणे से दिन आशिक जो पाण में टकरा थी नाम चए मुस्तफा जो दीदार कया अबू बकर चए मता मुझे सोने के का तकलीफ न थे नाम छा के ओ बिया सब दर बंद ठई जे वहां नरम खुड़ी उन्हें ते डंकन जे मथा डंक हण लगो इतने कदर ज़हर हारी जो अबू बकर सिद्दीक जे जिस्म में वो ज़हर जियो अखिन मां लुढ़क वहण लगा ओहे लुढ़कन पार नबी जे कलन ते जरे पिया सना हकीम सजाद थिया बतायो अबू बकर छो थो रोई या रसूल अल्लाह हिन गार जे हिन सुराख में का ईज़ाई दरशया जो ज़हर जो असर मुझे जिस्म में थियो आ करीब फरमाए कुड़ी परे गया त नाग वठी तो सुने सरदार फरमायो ऐ नाग तो के हया आयो जो मुझे दोस्त के तकलीफ ॾिनी थई अल्लाह अल्लाह नाग तो ज़बान हाल सा अरबी के अर्ज करे या रसूल अल्लाह सालन खां वठी तुझे सिक में तुझे दीदार में हुयो सद कदे यार जो दीदार थींदो सुभान अल्लाह अॼु मुझे घणियूं दीदार वारियूं अची वयूं वरी हिन आशिक मुंहिंजा दर सभु रोके छॾिया ओ मुंहिंजा सुना मां बेवस आहियां जो तुंहिंजे दीदार खे मस्तानो करे छॾियो सुभान अल्लाह मुझे महबूब के ॾिठो जही गवारी तड़पंदो सोई सजण लाए उम्र सारिया मुझे साईं खे ॾिठो जही गवारिया अल्लाह शर्त तव्हां सां सभिनी खे हबीब पाक जे दीदार नसीब सुभान अल्लाह सैयदी प्रवाद तो जे मच्छी दरिया में रहण वाली उन बेड़ो उतारे के असाब सगोरे पे दरूद पाक पढ़ियो उन मच्छी ओ दरूद बुधो वो दरूद पढ़ना शुरू की दरूद पाक पढ़दे पढ़दे उनके दिल में उठी सिक पैदा थी सुभान अल्लाह मुझा मौला जे मिठे मोहम्मद करीम के दरूद थी पढ़ाव जो मुखे दीदार करा ओ मुझा सोना रब न मोट हथ न मुखे पैर न मुखे हलण जी ताकत मां को पानी जो जीताड़ो आहियां ए मुझा अल्लाह उन मिठे मोहम्मद करीम जो मुखे दीदार करा तो कादर मुतलक उन महबूब जो मुखे दीदार करा दोस्तान इकरामी सिक्कई मोहब्बत की जरूरत है जे उन सिक्कई मोहब्बत मां मच्छी सगड़ा कया या राजी थी अल्लाह ताला जल शानहू उन मच्छी ते राजी थियो जा सगड़ा कबूल थिया ऐ उहा मच्छी मलाहन जाल में फसाई बांधे ते खड़ी आया सोने मोरा अली साईं के खरीद कयो वरी घर खड़ी आया अम्मा बीबी फातिमा तो ज़हरा जे करोने की कपे बाहर रखे पई त बाहर उसा उजामी वने मच्छी के बुझे सुभान अल्लाह है मच्छी खड़ी मुझे सोने सरदार की खिदमत में आया या रसूल अल्लाह मच्छी खां त पुछो छो थी के बाहर सारे मच्छी सा करीमन गुफ्तगू कई ए मच्छी तो के छोड़ थी बाहर सारे हाय हाय ओ मुझा सोना ओ मुझा मिठा मोहम्मद करीम अज मुझे रब मुझा सगड़ा बुधारन मां जड़े पानी में पे हलस दरूद पे पढ़ियम ओ मोहब्बत वारो कुंडो तो सा अटकी पियो दिल मुझे चयो त मुझा अल्लाह
दीदार करा मुझे रब मुझे अर्ज़ मुझा कबूल कया इन बहाने साथे अज तुझो दीदार नसीब सुभान अल्लाह वता जेकरे मच्छी पानी जो जीता मिलो उनके दीदार थे तो असा के कीर दीदार थी तो असा तो मिठे मोहम्मद करीम जा गुलाम आयो असा तो पंहिंजे सोने मुर्शिद दिलबर साईं जा गुलाम आयो सोने महबूब इलाही साईं जा असा बचड़ा आयो खुदा जाने तमा असा जे उन्हें अन्ना मोहब्बत की जरूरत है मोहब्बत सा सल्लो कर साओलो सुंदरी पिरी नाहे परे जहरी यकीन सरे साथ हिकरी साहजी सुभान अल्लाह मार्ज में कहो ना कहो मुझा सोना मुझे मोहब्बत जो दरिया लगे थी मासी वाकई तकलीफ नहीं आ मुझे पाल नबी पर दुआ मुबारक करी उन अबू बकर जे उन जहर वाली गाय ते जो हथरो जो फेरायो तो जहर जो सर खत्म थी ऐ अबू बकर तो वली कुर्बानी दिया अज मां मोहम्मद करीम तो ते राजी थियो अज मां भी तो ते मेहरबानी कर सुभान मुर्शिद राजी थे बेड़ा ही पार थी मदीने वालो साईं जे राजी थे उन्हें जा बेड़ा ही पार थी अल्लाह बस मुझे लजपाल नबी फरमायो ऐ अबू बकर इन खाबे पासे में इते दिल है अल्लाह तो फरमाए जमीन में ने बोलियो आसमान में ने बोलियो मुखे बोलनो तो इन दिल में मालूम है कलबुल मोमिन बैतुल्लाह कलबुल मोमिन अर्शुल्लाह ऐ मोमिन मा अल्लाह जो रहण तुझे दिल में आ अल्लाह के तो तुझे दिल में रहा साईं साल साथे बुधायो त असांजे दिल में जेको आसो कई दिल जा दिल पर थिया रहिया त उन यार जा जलवा कीअं असां ॾिसूं मुझा दोस्तों असांजे तरीक़े आलिया जो मुर्शिद सुहिणो अबू बकर सिद्दीक़ साईं उनके हबीबन करीमन इहा मेहरबानी कई फरमायो त हिन दिल में अल्लाह जो जिक्र कर अल्लाह तो फरमाए त जिन दिल में रब जो जिक्र कंदो आ अन जलीसुन मन ज़करनी जरे जिक्र कंदो मां तो सा गॾु अची वेंदो रब तो सा गॾु वेंदो आहे जरे चंदो ही अल्लाह 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 तरीके आले में हजरत इमाम मुजद्दिद मुनव्वर अल-हुसैनी रहमतुल्लाह अलैहि अल्लाह जो सा वायदो थियो ए मुजद्दिद अल-हुसैनी इमाम रब्बानी तो समझो वायदो वा जे जे कल्ब ते यो हजरत पीराने नक्शबंद जी सिलसिले साथ जलवार जी आमर लगी उनके अल्लाह जे तरफा टे नाम मिलदा तेरे मेहनत सनीन बसात में देहंग सालत जा पोया मेहनतों एक घड़ी नींदा इन अखिन सा जन्नत जा जलवा उनके दिखाया सुभान अल्लाह जन्नत जा महल माड़ियो उनके दिखाया नींदा यो इनाम यो मिलंदो ऐ इमाम रब्बानी जो मौत अचण महिल उनके मिठे मोहम्मद करीम जो दीदार थींदो सुने सरदार जे दीदार करण सां अल्लाह उनजे कब्र के जन्नत जो बाग बनाए छड़ी सुभान अल्लाह जो इनाम यो मिलंदुस ऐ इमाम रब्बानी आंगुर कल्ब ते लगी भले तरीको छड़े थो जे पर आंगुर न छड़ींदस जंहिं महिल मौत जो टेम आयो ओॾी महिल कलमो रखे नसीब थींदो ला इलाहा इल्लल्लाह
साईं जे प्यारे यारे हार सने अबू बकर सिद्दीक जे तरीक़े वाले नस्बत में रब तआला असांखे शामिल कयो आहे। प्यारा दोस्तों, जॾहिं ज़ाहिर तरह सां मदीने वारे साईं जो हिन जहान मां विसार थियो आहे त पोइ सुहिणो अबू बकर मदीने वारे साईं जो गादी नशीन बणियो आहे। ऐं हर तरफ़ ॾांहुं फुतूहात जमायत तरीक़े में दाख़िल थियनि पिया, वफ़दनि जा वफ़द अचनि पिया। असाबीअ ते अर्ज़ु कयो त ए सुहिणा अबू बकर, तो कहिड़ो इस्म आज़म आहे, तोखे कहिड़ो मदीने वारे साईं तोखे कहिड़ो को अहिड़ो गुरु ॾिनो आहे जो इस्लाम खे ॾींहों ॾींहों तरक़ियूं थियनि थियूं पियूं ऐं हर जाइ ते इस्लाम जा नहारा लॻनि था पिया। त सुहिणे मुर्शिद असांजे अबू बकर सिद्दीक़ साईं उन्हनि खे जवाबु ॾिनो त हा, मुंहिंजे लॼपाल नबी मूंखे हिकु वसियत कई। छा कयूं? हिकु मूंखे वसियत कयूं त ए अबू बकर, हिन वसियत ते अमल कर, इंशाअल्लाह दीन दुनिया में तूं भरपूर हूंदे, रब तोखे कामयाब करे। उहा वसियत तव्हांखे ॿुधायां। असांजो मुर्शिद सखी मदीने वारो साईं सखी आहे। जेकॾहिं तव्हां बि चाहियो त असां बि ग़नीअ बणिजी वञूं, शाहूकार थी वञूं, अल्लाह बि असां ते राज़ी थिए, अल्लाह जो रसूल बि असां ते राज़ी थिए, पोइ हीअ ॻाल्हि पलव में ॿधी वञ। अॼोकी हिन ॿारहीं शरीफ़ जो ख़ासि तुंहिंजे लाइ इहो तोहफ़ो आहे। सुहिणे अबू बकर सिद्दीक़ फरमायो, मुंहिंजे लॼपाल नबी फरमायो त ए अबू बकर, ॿ कम तुंहिंजे साम्हूं अचनि। हिकिड़ो कमु दुनियादारी जो हुजे, ॿियो कमु दीन जो हुजे। दुनियादारी जे कम खे तूं अल्लाह जे हवाले कर ऐं दीन जे कम खे अवलियत ॾे। पोइ रब तुंहिंजा कम औलाद सवला करे। मसलन आज़ान अची वई, निमाज़ जो टाइम थी वियो आहे ऐं हेॾा कमकार बि थी वियो आहे। हाणे दुकानदार ग्राहक दुकान ते थी विया, मास्तर साहब हुते बि हुनखे रोटी जो टाइम थी वियो आहे। हाणे ॿ कम अची विया आहिनि। हाणे अव्वल त अल्लाह जे कम खे ॾे। पोइ मुंहिंजा सुहिणा सरदार फरमायो त अबू बकर, बस तूं अव्वल त अल्लाह जे कम खे ॾे, रब जा कम सभु औला सवला करे। हाणे जॾहिं मुंहिंजा दीन जो कम बि दुनिया जो कम ईंदो आहे, दीन जे कम खे मां अव्वल ते ॾींदो आहियां, पोइ दुनिया जा कम रब मुंहिंजा सभु पूरा करे छॾींदा। सुभान अल्लाह। प्यारा दोस्तों, ऐं उन सां गॾु मुंहिंजे सुहिणनि मुर्शिदनि करीमनि वरी हिकिड़ो तोहफ़ो अता फरमायो त अव्वल अल्लाह जे कम खे ॾेई पोइ अल्लाह जो शुक्र अदा कयो। छा कयो? अल्लाह जो शुक्र अदा कयो। लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम। तव्हां जॾहिं निमाज़ पढ़ो, नेकी जो कमु कयो, दुआ करो, ख़ैर ख़ैरात जो, तव्हां चओ शुक्र अल्हम्दुलिल्लाह। छा चवंदो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। जीअं तव्हां मुंहिंजे थोरी नेमत ते तव्हां अल्लाह जो शुक्र कंदो, रब तो फरमाए शुक्र सां तव्हांखे नेमत वधाए। सुभान अल्लाह। कॾहिं तव्हां खुटंदो न, पर इहो शाहूकार थियण जो नुस्ख़ो आहे जो हर वक़्त में अल्लाह जो शुक्र कयो। छा कहो? अल्लाह जो शुक्र करो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे नेमतुनि जी बेशुक्री कई, ख़बरदार मुंहिंजो अज़ाब ज़ोर सख़्तु आहे। पोइ सुहिणे मुर्शिद अबू बकर सिद्दीक़ खे इहो नुस्ख़ो मदीने वारे साईं ॾिनो त ॿ कम अचनि। अब यादि में सबक़ यादि कयो। ॿ कम अचनि, हिकिड़ो कमु दुनियादारी जो, ॿियो कमु दीन जो। हाणे तव्हां अव्वल त अल्लाह जे कम खे छा कंदव? अव्वल त अल्लाह जे कम खे ॾियो, पोइ अल्लाह तव्हांजा कम औला सवला करे। मुंहिंजे वालिद करीम हज़रत महबूब इलाही घोट से पंहिंजे ख़ुतबे में हिकिड़ी अजीब हिकायत लिखी आहे। हिकिड़ो शख़्स हुयो, टे कम साम्हूं अची वियसि। जुमे जी आज़ान थी वई, उठ वियुसि, गुम थी वियुसि जंगल में, उहो बि वराणोसि। वरी पाणी जो वारो मस मिलियो, पाणी बि वराणोसि। सोच में थी वियो, पाणी थो वरायां त उठ नथो वञे, वरी ना जुमे जी निमाज़ थी वञे, जे वरी उठ खे कोन नथो वञा त कम ॿिया रहिजी था वञनि।
दिल में इहो ख्याल की अॼु कयां थो अव्वल ते कयां थो अल्लाह जी कम थी सुभान अल्लाह दुनिया जे कम कयां थो अल्लाह जे हवाले उठ के भी अल्लाह जे हवाले ज़मीन जो पानी जे को भी अल्लाह जे हवाले ये आयो हुजूर सारे मस्जिद शरीफ जे नमाज पढ़ी जुमे जी नमाज पढ़ी खुतबो ॿुधई दुआ घुरी वञी ते वञे त सुभान अल्लाह हिकिड़ो शख़्स ओडर कुले ते रखी बीठा उठ जी बाहर धरी बीठो अरे हमारी ख़बर केर आई में इतनी मेहरबानी किया तो जी मूंखे सुञाणी न तो मां जुमो आहियां जुमो मुंहिंजो रब जुमो नालो रखियो तूं मुंहिंजे कम सां तो नमाज़ पढ़ाए कि पाणी जो वारो वरी तूं सॼी भराए छॾी थमाए उठ बिलोड़े आयो तो जो हाणे मुंहिंजी अस्सलाम वालेकुम ये जो हाल थी सुभान अल्लाह वो अव्वल अल्लाह जे कम खे ॾिनी त अल्लाह मुंहिंजा कम सभु सवला करे छॾिया मुंहिंजा प्यारा अदा मुंहिंजा मिठा अदा ही इम्तिहान आहे अॻियो हिस्सा पोयों मौत आहे वल असर इन्नल इंसान लफ़ी खुस्र कसम अल्लाह के ज़माने जो इंसान ख़सार पिया इंसान जी ज़िंदगी खुटे पई थी हर विख जी मौत ॾे वञे थी पई पर दुनिया जे हिर्स हवस अहिड़ो इंसान खे काबू करे छॾियो आहे वल असर इन्नल इंसान लफ़ी खुस्र कसम अल्लाह के ज़माने जो इंसान ख़सार पिया पर उहे कामयाब थिया हिन जहान में सरफरो थिया जन इल्लल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र सही अल्लाह ताला के इराक़ ई बगदाद शरीफ जी मुझे सुने मुर्शिद इमाम हुसैन के दरबार में दीदार कराई अल्हम्दुलिल्लाह आज नाती के दस्तगीर जे दर दी हाज़िरी नसीब थी ऐं उते हिकिड़ो सबक़ हिकिड़ो ख़ासि मिलियो त जेके जवान इम्तिहान में पास थियनि था उन्हनि खे अहिड़ा इनाम मिलिया ईअं साईं जो दरगाह शरीफ़ आहे हज़रत इमाम हुसैन साईं जो ॾिनो जन्नत जो टुकड़ो लॻी आयो इंसान जी जान आहे ऐं उते जेके रहमत बरकत वसे पई इहे सीना भरपूर जॾहिं उते पहुतासीं दिलि जी कैफ़ियत मची वई त वाह जवान तो इम्तिहान में पास थी आहे ऐं उन्हनि खे हिते जेके अजर मिलिया आहिनि वरी आख़िरत वारा अजर अञा रसीद जे लाइ आला तयारु कया आहिनि ऐं मुंहिंजो सुहिणे मुर्शिद दस्तगीर साईं जे अंदरि वञी मज़ार शरीफ़ जे भरिसां वेही अर्ज़ु कयमि साईं अॻे परे को सॾड़ा कंदासीं हाणे तव्हांजे दगड़े ते आया आहियूं सना असां ते नज़र करम फरमायो अल्लाह खुदा जो कसम एॾी महिरबानी थी अंदरो हिकु बार जो शोलो ईअं अचे मुंहिंजे सीने में आयो एॾी महिरबानी थी मां ईअं ब्रह्मा जा जज़्बो थी वञे पाण खे काबू न पियो करे सघां ऐं दिलि खे एॾी राति चवां पियो त हीअ हयाती जा ॾींहं हिते ई सिर्फ़ु पूरा थिए एॾो अल्लाह जी वली ख़ैर बरकत मुंहिंजा प्यारा दोस्त उते तव्हां ॿाहिरि जे लाइ दुआऊं घुरियोसीं अर्ज़ु कयोसीं मुंहिंजा सुहिणा मुर्शिद असांजे दरगाह शरीफ़ ते जेकी बि साइल अचनि ख़ाली न वठनि जेकी बि दर्दनि वारा मर्ज़नि वारा परेशान हाल अचनि ए दस्तगीर साईं असांखे ख़ैरात ॾे जो असांजे दर खां को ख़ाली न वञे अल्हम्दुलिल्लाह उहे अर्ज़ अल्लाह से क़बूल कया आहिनि कल्ह साईं मां फिंदुर ॾियण ते न हीअं आंगुर न फिंदुर न पिया हिकिड़ो दफ़ो न ॾियां वरी ॿियो दफ़ो न आया नातीकार ठारनि पिया उते मूं सॾु कयो मुंहिंजा सुहिणा मुर्शिद दस्तगीर मदद कर खुदा जो कसम मां सॾो करे रखियो हीअं जो रखियो त सभई आंगुरियूं किथे वो हैरान थी वियो थी छा थी वञो अॻु त हिकिड़ी न पई लॻे मुंहिंजे भाउ मालकी वारा मुंहिंजे दस्तगीर खे मूं सॾो कयो ऐं मूंसां गॾु टे ॼणा पिया उन्हनि जो बि उहो थी विया सुभान अल्लाह मैं लज पाया दिल लगी हाँ मेरे तो हम परे होंगे मुझा गति काम पड़ा मैं लज पाया दिल लगी हाँ मेरे तो हम परे होंगे मेरे आसाओं में दादे सदा पाना दिल लगी हाँ मेरे
तो कि अल्लाह जे रज़ा दे खातिर तो हिते ना इते तो रहमत दुआ गुनाह तो करे तो क्यों नहीं डर सकते ये अल्लाह तुझे संभाल रंदो जी ज़बान कटरी है दुश्मन दे विच में ये रब तुझे संभाल खुदा जो कसम उन दी खावटी जने पंजे अबे साईं दुआ फरमाई करे अल्लाह से जुटो दी न दस्यो आहे अबते गुण के बात आहे शरबो मालिक सा तमाम पे राजी थींदो मुझा प्यारा दोस्तों तहिन दरगाह जो पंदरो न छयो जे तरसरी में सा आहे तमा इन दरगाह जो पंदरो न छयो सो अल्लाह जे कामिल वली जो फरमान आ तो उन की रात पंजो कम वनी कयो हिकड़ी रात दरगाह शरीफ में उनकी रात जे गुनाह जो कफारो थी हलियो अल्लाह ताला सदाम ता बख्श उम्मीद आहे अल्लाह तहां साके पंहिंजे मुर्शिदन जे दरबार जी हाज़िरी नसीब कंदो शर बार बार जे तरसरी में साहा अल्लाह साईं मुझे मिठड़न मुर्शिदन जे दरबार के आबाद रखंदो तहां साके याद कंदो सुभान अल्लाह अल्लाह को मुझे चवण तहां सां ॿुधाए त वो फरमाईंदो वाह दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन एक बेरो समय दुरूद पढ़ो मुझे दिल पर मोहम्मद करीम ते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अस्तगफिरुल्लाह अल-अज़ीम अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैह ए मुझा अल्लाह साडी नियत इखलास वाली बना असादी दिल पर खौफ वाली नसीब कर या अल्लाह साका हुए कम दराज तू राजी जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राजी थे मिठड़ा मुर्शिद करीम राजी थे ए मुझा अल्लाह मुझे मिठड़ा मुर्शिद करीम जे दरबार रखे क़यामत ताईं आबाद रखियो हजरत महबूब इलाही घोट साईं के दरजात के बुलंद फरमा मुझे अंबर जी जल्दी बेहिसाब मग़फ़िरत फरमा या अल्लाह मुझे सोने मुर्शिद दिलबर साईं के सेहत तंदुरुस्ती वाली कामिल दराज उम्र अता फरमा उन जो सायो साजे सिरन ते कायम दायम फरमा ए मुझा मालिक मिठड़ा उन जो दुआ कबूल कर उन जे सदके असा जा वतला खाली न मोटा ए मुझा रब करीम हिन दरबार दे जेकी बंदरो करे जनता सदनी जे दिल जा मतलब मकसद अल्लाह तो पूरा फरमा मुझे साजन साईं ते राजी थी मुझे वचन ते राजी थी ए मुझा मौला मुझे दरबार दिल बराबाद में मुझे बच्चे दी दरगाह के क़यामत ताईं आबाद रख जा या इलाही कर भलाई दर्द दिल जा दूर कर मुहाबे मोहम्मद मुस्तफा दे सवाल सब मंजूर कर कहते रहते हैं दुआ के लिए बंदे तेरे कर दो पूरी आरज़ू हर बेकसो मजबूर की बेबरकत